वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि तहरीक इंसाफ की सियासी कमेटी जो इजलास थी रहियो आहे। कानूनी टीम तरफ़ां बेतमादी रिथ ऐं कानूनी पेचीदगियुनि बाबति वज़ीर आज़म इमरान खान खे ब्रीफिंग, क़ौमी असम्बली इजलास घुराइण ऐं बेतमादी रिथ ते वोटिंग बाबति इजलास तलब थियण जो इम्कान। वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु आहे त मैच फिक्सिंग लाइ संदसि रांदीगरनि खे वॾी रक़म जी लालच ॾिनी पई वञे। मैच फिक्सिंग ख़िलाफ़ हर महाज़ ते मसरूफ़ हुअण सबबि हू कराची टेस्ट न ॾिसी सघियो। बाबर आज़म आलमी मयार जी बैटिंग जो शानदार मुज़ाहिरो कयो। वज़ीर आज़म इमरान खान जे इल्ज़ामनि खां पोइ सिंध हाउस तकरारी बणिजी वियो। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी तरफ़ां सेक्रेटरी इस्टेब्लिशमेंट खे जांच लाइ ख़त लिखण जो ऐलान। संदसि चवणु आहे त सिंध सरकार कहिड़े क़ानून तहत इस्लामाबाद में हथियारबंद जथा गॾु कया आहिनि। वॾो वज़ीर ॿुधाए त सिंध पुलिस जे स्पेशल जथनि जे इस्लामाबाद में मौजूदगी जो कहिड़ो जवाज़ आहे। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त ज़मीर विकिरो कंदड़ असेंबली मेंबरनि खे को बि रोके नथो सघे। मुखालिफ़ जो न झंडो न नज़रियो ऐं न वरी एजेंडा हिकु आहे। मुखालिफ़ रुगो हिकु एजेंडा वज़ीर आज़म इमरान खान खे हटाइण ते मुतफ़िक़ आहिनि। जेतिरो नुक़सानु जमहूरियत खे अॼु थी रहियो आहे, तारीख़ में कॾहिं न थियो आहे। इमरान नियाज़ी हुकूमत दहशतगर्दी ते लही आई आहे ऐं सिंध हाउस ते हमले की कोशिश कई पई वञे। पार्लियामेंट नाजिज़ वाक़े खां पोइ मेंबरनि खे सिंध हाउस में तरसाइण जी दरख़्वास्त कई आहे। असांजो जानियूं पार्लियामेंट लाजिज़ में महफ़ूज़ न आहिनि। इस्लामाबाद पुलिस कुल्लू बणिजी वई आहे। PPM न्यूज़। बेतमादी रिथ वारे ॾींहुं टकराव जो ख़दशो सुप्रीम कोर्ट बार आइनी दरख़्वास्त जमा कराए छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट समूरनि रियासती इख़्तियारनि खे आइनी हदनि में रहण जो हुकुम जारी करे। स्पीकर खे भी आइनी हदनि में रहण जो हुकुम जारी कयो वञे। वज़ीर आज़म खे हटाइण लाइ बेतमादी रिथ जमहूरी ऐं आइनी तरीक़ो आहे। वज़ीर आज़म इमरान खान ऐं असद उमर तरफ़ां इलेक्शन कमीशन जो नोटिस चैलेंज। इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार वज़ीर आज़म जी दरख़्वास्त एतराज़ वारी वापसि करे छॾी। रजिस्ट्रार ऑफिस जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान खान कसमनामो दरख़्वास्त सां जमा न करायो आहे। बायोमेट्रिक जी भी तस्दीक़ नाहे कराई वई। दौदापुर वेझो कटवारा मुंद्रानी बिरादरी में पुराणी तकरार तां झेड़े में 3 ॼणा क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। वाक़े सबबि इलाइक़े में छिकताण। टंडे मस्ती वेझो कारे तकरार तां मारिजियल 2 सगन भाइरनि जे सदमे में संदन मां सात बि फौत। सादिक अली लांघा 2 नौजवाननि जे क़तल जो ॿुधी दमदणी हवाले कयो। नाण वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन चयो आहे त 2008 खां 2018 ताईं मईशत मज़बूत बणाइण लाइ कंहिं बि क़िस्म जो कमु न कयो वियो आहे। डिघे मुद्दे लाइ सीड़पकारी ऐं मज़बूत माशी तरक़ी करणी पवंदी। माशी सबबि मजबूरी में IMF सां राब्तो कयो वियो। ड्राइंग रूम में वेही अफ़वाह पखिड़िया पिया वञनि त IMF सां ॻाल्हियूं मुअतल कई वञनि। शाद रहे पाकिस्तान। पाक फौज 23 मार्च जो मिली नग़मो जारी करे छॾियो। DG ISPR जो चवणु आहे त नग़मो 23 मार्च जे हवाले सां निराले अंदाज़ में तयारु कयो वियो आहे। नग़मो हिकु अहिड़ी दुआ आहे जेका हर पाकिस्तानी जी दिलि जो आवाज़ आहे। नग़मो शानदार माज़ी, पुरअज़म हाल ऐं ख़ुशहाल मुस्तक़बिल जहिड़ी नेक ख़्वाहिशुनि जो सबूत आहे। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दानी डॉक्टर परवीन ड्रिंद हिकु दफ़ो ॿीहर पहिरियों उघाड़े नवाब शाह जी अदालत में पेश। संदसि वकील जवाबदारनि जी ज़मानत ते एतराज़ वारे छॾियो।